भक्ति ॾाढो लाभ ॾेई सघंदी आहे। हिकिड़ी कथा ईंदी आहे कि हिकिड़ा महात्मा हिकु बार कथा कनि पिया हिकिड़े गांव में, बढ़िया संगत खे मौज कराइनि पिया, भागवत जी कथा हली 7 ॾींहं जोरदार। तो पूरो गांव, प्राय पूरो गांव उते पहुतो कथा ॿुधण जे लाइ। 7 ई ॾींहं खूब आनंद, खूब मौज। तो संतन आख़िरी ॾींहुं चयो, भाई 7 ॾींहं तव्हांखे कथा ॿुधाई आहे, दक्षिणा त ठहे थी। 7 ॾींहं कथा ॿुधी अथव त कुछ तो दक्षिणा ॾिजो। संगत चयो, हा साईं हा, घुरो तव्हांखे जेको खपे असां ॾींदासीं। उन्हनि खे लॻो संत त धन या कुछ घुरंदा, दक्षिणा में छा घुरंदा। पर संतन चयो, भाई तव्हां असांजी कथा ॿुधी आहे 7 ॾींहं, त असांखे दक्षिणा में ॾियो हिकिड़ो संकल्प, हिकिड़ो वचन कि हिक हिक तव्हां कोई न कोई बुराई छॾींदव, कोई न कोई बुरी आदत छॾे छॾींदव। अगरि कंहिंखे बुरी आदत कोन्हे त उहो हिकिड़ी सुठी आदत अपनाए छॾींदव। असांखे इहो संकल्प ॾियो। संगत ॾाढो ख़ुशि थी कि एॾो बढ़िया, एॾी बढ़िया उन्हनि दक्षिणा वरिती आहे। सभु आया, कंहिं चयो साईं मां नॉनवेज न खाईंदुमि। संतन चयो ॾाढी सुठी ॻाल्हि। साईं मां शराब न पीअंदुमि, ॾाढी बढ़िया। हाणे कोई जेको मांसाहार बि न करे, शराब बि न पी, उहो चई वियो मां क्रोध न कंदुमि। संत ॾाढो ख़ुशि थिया। साईं मां हाणे कोशिशि करे अहंकार न कंदुमि, ॾाढो गदगद थिया। मां धर्म जी राह ते हलंदुमि, मां सेवा कंदुमि, मां गौ सेवा कंदुमि। कंहिं कुछ पकड़ियो, कंहिं कुछ पकड़ियो। संतन पुछियो, सभिनीनि संकल्प कयो भाई? पूरा गांव वारा मिली करे संकल्प कयो था? चई साईं हिकिड़ो माण्हू रहिजी वियो आहे, हिकिड़ो माण्हू न आयो आहे, वॾो सेठ आहे, उहो कथाउनि ते न ईंदो आहे, सत्संग में न ईंदो आहे, उहो रहिजी वियो आहे। अरे भाई उनखे वठी अचो। हिकु ॾींहुं बि न आयो आहे। चई न, ईअं विच विच में मथो टेके हली वियो आहे। कई हूंदा आहिनि न सत्संग में भाई विच विच में ईंदा आहिनि दर्शन ॾियण जे लाइ, उहो भगवान जो दर्शन करण न ॾींदा आहिनि, पंहिंजा दर्शन ॾियण ईंदा आहिनि वीचारा। चओ जय श्री कृष्ण। एॾी अनमोल कथा हलंदी आहे, पोइ कई माण्हुनि जो हूंदो आहे भाई विच में ईंदा ऐं मिली वेंदा, पाण बि डिस्टर्ब, करण वारे खे बि डिस्टर्ब, जेके वीचारा प्रेम सां ॿुधनि था उन्हनि खे बि डिस्टर्ब। चओ जय श्री कृष्ण। तो असली में उहो भगवान जा दर्शन करण थोड़ी आया आहिनि, उहे त भगवान खे दर्शन ॾियण आया आहिनि कि प्रभु मां ॾाढो बिज़ी आहियां, मुंहिंजो शेड्यूल ॾाढो टाइट आहे, मां आयो मां थी 5 मिंट तव्हांखे मुंहुं ॾेखारे वञां थो। चओ हरे राम। ईअं गड़बड़ी तव्हां न कजो भाई कॾहिं। उहो सेठ विच विच में आयो, साईं 7 ॾींहंनि में 1 आध ॾींहुं आयो, मथो टेके हली वियो, कथा हुन न ॿुधी आहे। चई भाई उनखे बि वठी अचो, उनखां बि संकल्प करायूं, दक्षिणा जो अधिकार त उन ते बि आहे, उहो बि दक्षिणा ॾे। सेठ खे वठी आया। संतन चयो सेठ जी भले तव्हां कथा न ॿुधी आहे, पर 1 आध ॾींहुं विच विच में आया आहियो त असांखे झोली फैलायूं था, तव्हांजे साम्हूं कुछ संकल्प ॾियो। मूंखे कोई बुरी आदत कोन्हे, सेठ जी चयो। चई बुरी आदत कोन्हे त सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी कोई अञा सुठी आदत अपनाए वठो, हिकिड़ो कोई नियम ठाहे वठो, जोड़े वठो। भजन न कंदा आहियो त पंहिंजे नियम में भजन जोड़े छॾियो। तव्हांखे जेकी सुविधा आहे पंहिंजे सुविधा अनुसार हिकिड़ो नियम खणो। उहो सेठ ॾाढो चालाक, उन वीचार कयो कि संत चवनि था हिकिड़ो नियम खणणो आहे जीवन भर जे लाइ। कहिड़ो नियम? रोज त मां मंदिर वञी कोन सघंदुमि, रोज त मां सेवा बि कोन करे सघंदुमि, कोई हिकिड़ो नियम कहिड़ो खणजे भाई, कहिड़ो खणजे? ॾाढो चालाक। उन चयो मुंहिंजे घर जे बगल में हिकिड़ो कुम्हार रहंदो आहे, जेको घड़ा ठाहींदो आहे मिटीअ जा, मां रोज सुबुह जो वञी उनजो दर्शन कंदुमि। सेठ जी चवण लॻा कुम्हार कोई संत महात्मा आहे छा भाई? चई न साईं, तव्हां चयो कोई बि हिकिड़ो सुठो नियम रोज जे लाइ नियम ठाहे, मां त इहो ई कंदुमि, मां रोज सुबुह जो उनजो दर्शन कंदुमि, उनजे दर्शन जे बिना, उनखे ॾिठे बिना मां भोजन न खाईंदुमि। संतन चयो ठीकु आहे भैया, आहे त तूं टेढ़ो, पर कोई ॻाल्हि न, हल इन ई बहाने हिकिड़ो नियम त तूं खयो, आदत त तुंहिंजे अंदरि पई, कोई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे, भगवान हिन में बि तुंहिंजो भलो कंदा। हाणे नियम उनजो शुरू थियो। संतन खे वादो कयो त सेठ खे बि शर्म जे मारे रोज उहो करणो पवंदो, छोजो सभिनीनि जे साम्हूं चयो उन बि कि मां नियम पालन कंदुमि, रोज ॾिसंदुमि। कई वीचारा सभिनीनि जे साम्हूं चई फासी पवंदा आहिनि। चओ हरे राम। हा न, इच्छा न हूंदी अथनि कुछ करण जी, पर कई बार चई छॾियो आहे भई हाणे करणो पवंदो, हा न। चओ हरे राम। हाणे नियम शुरू थियो, रोज सुबुह जो उथे स्नान करे त यादि अची वञे संतन जी ॻाल्हि कि अरे भोजन न करणो आहे, पहिरियों उनखे ॾिसी अचिणो आहे। दरवाजो खोले हल्को ॾिसे त
कुमार पंहिंजे आंगन में ई उहो घड़ो ठाहींदो मिटीअ जो, उनखे ॾिसी वठंदो, पोइ घरवारी खे चवंदो हाणे भोजन ॾे भाई। रोज नियम हलियो, रोज कई महीना कई साल गुज़री विया ईअं कंदे कंदे, रोज ॾिसंदो हुयो रोज। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, जल्दी जल्दी स्नान कई, तैयार थियो, रोटी खाइण जे लाइ वेही रहियो हुयो त यादि आयो, अरे कुमार खे त ॾिसी अचां। दरवाजो खोलियईं, आंगन में कुमार नज़र न आयो। पर ॾिसो कमाल आहे, संतनि जी वाणी जो एॾो चमत्कार थींदो आहे। हुयो नास्तिक, भगवान में कोई विशेष श्रद्धा न हुई हुनजी, कोई भाव न हुयो संतनि में, पर ॾिसो संतनि जी एॾी महिमा आहे कि संतनि वचन वरितो आहे त अहिड़ा टेड़ा माण्हू बि उन वचन खे निभाइनि था। उन भोजन न कयो, पहिरियों मां ॾिसी अचां। वयो, घरवारी खां हुनजे पुछियईं, अरे तुंहिंजो पति काथे आहे? साईं उहो त सुबुह साण जंगल विया आहिनि, लकड़ियूं खणण जे लाइ अञा आया न आहिनि, शायदि थोड़ी देरि थींदनि। तव्हांखे कोई ज़रूरी कमु हुयो त ॿुधायो, मां संदेश ॾींदीमान। चई न न ठीकु आहे। काफ़ी देरि इंतजार कयो, कुमार न आयो। ऐं बि निकिरी पियो जंगल जे पासे कि भैया जल्दी अचे, हुनखे ॾिसां त मां बुख में मरां थो पियो, हिते भोजन त मिले मूंखे। हली वियो, कुमार खे ॻोल्हंदे ॻोल्हंदे बढ़िया वीचारो पहाड़ चढ़ियो, बिना भोजन ऐं एक्सरसाइज बि थी वई जोरदार। ॾाढी महिनत करे जेॾीमहिल पहाड़नि ते पहुतो त परियों खां ॾिठईं त हुते हिकिड़ो कुमार जिन जो दर्शन कंदो, उहो कुमार वीचारो लकड़ियूं बीने पियो उतां। उन कुमार ते भगवान ने कृपा कई, उहो कुमार खे न हिकिड़ो संदूक मिलियो, बढ़िया हीरनि सां भरियल। और जेॾीमहिल पेर टकराए जो हुनजो ॾिठईं त गदगद थी वियो कि अरे हिन में छा आहे भाई? खोले ॾिसां त हीरा भरियल आहिनि, सोन चांदी भरियल आहे। गदगद थी वियो, लिकाए उन रखियो, हेॾे होॾे ॾिसण लॻो कि भाई कंहिं ॾिठो त न, हेॾो सोन आहे हिन में, मुंहिंजो त जीवन बढ़िया सुख में गुज़रंदो भाई, हाणे त कंहिं शइ जी चिंता ई न थींदी मूंखे। अञा हुन उहो पासे कयो संदूक, ऐं पोइ हिते केरु बीठो आहे? उहो सेठ जी बीठो आहे, जेको रोज हुनखे निहारींदो, रोज ॾिसंदो। उन जीअं ई कुमार खे ॾिठो त उन जोर सां चिल्लायो, देख लिया देख लिया। चओ हरे राम। छा चयो भाई? हा, देख लिया देख। भगवान जो नालो तव्हां खां चवायूं त ईअं न चवंदा आहियो, है न? देख लिया बढ़िया था चओ। चओ हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। हाणे त चवंदव न भाई, हा न? हाणे पाण ते सवाल आंगुर खणजी आहे त पोइ चवंदव ई, बराबरि आहे। त हाणे सेठ ॾिसी वरितो हुनखे ऐं जोर सां चिल्लायो, देख लिया देख लिया। पोइ घबराइजी वियो कि अरे कंहिंजी आवाज़ आहे भाई? हेॾे होॾे निहारे त उहो परियों खां नज़र आयो, एॾो परे कोई बीठो आहे। केरु आहे केरु आहे भाई? ॾिठईं त अरे त असांजे बगल वारो सेठ आहे, हे त वॾो सेठ आहे। हिन ॾिसी वरितो, अरे बाप रे, पुलिस कंप्लेन करे छॾींदो, राजा वाजा खे शिकायत करे छॾींदो त मुंहिंजो त जीवन बर्बाद, सिधो कारागार में वेंदुमि। लिकाए छॾी संदूक। चई सेठ जी हेॾे अचो हेॾे अचो। हो त वीचारो वापसि पियो वञे सेठ, हा, हुनजो त इहो ई कमु हो, बसि ॾिसी करे वापसि वञी करे पेट पूजा करणी आहे, ॿी कोई त पूजा करणी कोन्हे हुनखे। वो वापसि पियो वञे, हिन आवाज़ ॾिनी, सेठ जी बीहो बीहो बीहो। छा थियो भाई? चई बीहो बीहो। तव्हां हिन महिल छा पिया चओ? देख लिया देख लिया। तव्हां छा ॾिठो? चई बसि मां ॾिसी वरितो भाई, मां ॾिसी वरितो जेको मूंखे ॾिसणो हुयो। पोइ हथ जोड़े वीचारो गिड़गिड़ाए करे चवण लॻो, अगरि तव्हां ॾिसी वरितो आहे त महिरबानी कजो, कंहिंखे शिकायत न कजो। तव्हां चओ त भले 50-50 कयूं, अधु हिसो कयूं। सेठ सम्झो न कि अधु छा कंदे भाई तूं? मन में सोचण लॻो कुछ त गड़बड़ आहे। छा छा अधु ॾेखार, पहिरियों ॾेखार, छा थो चए? चई हा, कंहिंखे ॿुधाइजो न। बगल मां कढी ॾेखारियो संदूक, त बेश कीमती हीरा। और सेठ बि कढी न ॾिठा अहिड़ा कीमती हीरा। साईं हाणे तव्हां ॾिसी वरितो आहे त महिरबानी करे अधु करे था वठूं, त तव्हां कंहिंखे ॿुधाइजो न। सेठ हैरान थी वियो, अखियुनि में आंसू। कुमार पुछे तो, साईं रो छो था? तव्हांखे वधीक खपे तव्हां वधीक खणो, मूंखे भले घटि ॾिजो, पर कंहिंखे ॿुधाइजो न, ही शिकायत न कजो मुंहिंजी कंहिंखो। सेठ जी रोअण लॻा, अरे रो छो था? तॾहिं सेठ जी चयो, जाने अनजाने में संतन मूंखां हिकिड़ो संकल्प वरितो, अॼु खां कई साल पहिरियों। त मां उन्हनि खे इहो ई चयो हुयो कि रोज मां हिन कुमार जा दर्शन कंदुमि, रोज हिनखे निहारींदुमि, उन खां पोइ भोजन खाईंदुमि। जबकि ये कोई संकल्प थोड़ी आहे भाई, हाँ? ये कोई सुठी ॻाल्हि या ये कोई भगवान जे धर्म जी ॻाल्हि आहे, भक्तीअ जी ॻाल्हि आहे, कोई सेवा जो कार्य न।
ये तो मां पंहिंजे सुविधा अनुसार कोई भी बहानो करे चई छॾियो कि मां रोज पंहिंजे पड़ोसी कुमार जा दीदार कंदुमि पोइ भोजन कंदुमि। मां इन ॻाल्हि ते टिकियो रहियुमि, कूड़े वचन ते मां टिकियल हुयुमि, पंहिंजी श्रद्धा ॾेखारी त अॼु भॻवान मूं ते एॾी कृपा कई आहे कि मूंखे बेशकीमती हीरा नज़र था अचनि, उहे मिलण वारा आहिनि। मां इहो थो सोचां अगरि संतनि जा वचन मनी करे ये जेके साल मां तुंहिंजा दर्शन कया आहिनि, इहे भॻवान खे निहारियां त मूंखे छा न मिले। चओ हरे राम। अच्छा, कोई ईअं न सम्झो भाई कि भॻवान खे निहारींदासीं त हिननि खां वॾा वॾा हीरा मिलंदा, न, वो कूड़ा हीरा असांखे मिलनि चाहे न मिलनि, पर अगरि कोई नेम निभाए। महाभारत में भीष्म पितामह जा वचन तो कि अगर कोई 12 साल कोई नेम निभाए भगवान जे प्रति, घणा साल? 12 साल बिना छुट्टी करे, वडी गाल, कंडीशन हर शय में अप्लाई आ भाई, है ना, बिना छुट्टी करे अगर कोई 12 साल हिकड़े नियम जो पालन करे, वो नियम कोई भी हुजे, भगवान सां भक्ति सां रिलेटेड कोई भी नियम अगर कोई 12 साल निभाइंदो त जे भगवान जी भक्ति कंदो आहे उहे भगवान उनखे मिली वेंदा आहिनि, दर्शन ॾींदा आहिनि 12 साल। पर इन विच में चवनि था भगवान 12 साल ॾाढो मुश्किल सां पूरा थियण ॾींदा आहिनि, कोई न कोई कठिन परिस्थिति अची वेंदी आहे, कोई न कोई परीक्षा अची वेंदी आहे। 12 साल त छॾियो, असां 12 ॾींहं भी नियम न करे सघंदा आहियूं। चओ हरे राम। पर ये वचन आहिनि संतनि जा, अगर कोई 12 साल नेम करे तो बस भगवान उनखे मिली वेंदा आहिनि। चओ हरे राम। पोइ त सेठ जी जो जीवन भी बदलजी वियो भाई। पोइ उन्हनि रोज शुरू कयो भगवान जो भजन करण, भगवान जो कीर्तन करण, भगवान खे निहारण। हे भगवान कृपा कंदा आहिनि कि के न के बहाने सां, के न के ठोकर सां, के न कहिड़े चमत्कार सां, के न कहिड़े हादसे सां भगवान भक्ति सां जोड़े छॾींदा आहिनि। जरूरी ना है हर बार चमत्कार सां ही भगवान तव्हांखे भक्ति ॾियनि, न, हर बार सुख में ही भगवान तव्हांखे भक्ति ॾियनि, न, कॾहिं कॾहिं दुख ॾेखारे भगवान पंहिंजी भक्तिअ सां जोड़ींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।